तव्हां सभिनि हैरी पॉटर मूवी त ॾिठी हूंदी। कीअं उन में हैरी हिकु चादर वेढ़े ग़ाइब थी वेंदो आहे। इहा शइ उन वक़्तु असां लाइ हिकु साइंस फिक्शन हुयो, पर असुल ॻाल्हि इहा आहे त इन टेक्नोलॉजीअ खे इस्तेमाल में आणे सघिजे थो। ऐं एग्ज़ैक्टली इन कम ते अॼुकल्ह केतिरनि ई मुल्कनि जा साइंसदान कमु पिणु करे रहिया आहिनि। उनजो चवणु आहे त घणो परे न, पर हिन ई दौर में इंसान बिल्कुलु ग़ाइब थियणु सिखी वठंदो। तव्हां सभिनी जे दिमाग़ में इहो सुवालु बिल्कुलु जाइज़ आहे त इहो कीअं मुमकिन आहे। इहो घणो नामुमकिन नथो लॻे, पर इन जे पोयां कहिड़ी साइंस आहे। दोस्तो, अॼु असां इन वीडियो में इहो सम्झंदासीं त छा इहो वाक़ई मुमकिन आहे। त ॼाणण लाइ ॾिसंदा रहो नॉलेज हब। इहो ॼाणण लाइ त असां ग़ाइब कीअं थी सघंदासीं, त पहिरियों असांखे इहो सम्झणो पवंदो त असां ॾेखारी कीअं ॾींदा आहियूं। इन जे पोयां कहिड़ी साइंस आहे। रोशनीअ जूं किरणूं उहा वजह आहे जंहिंसां असां ॾिसी सघंदा आहियूं। रोशनी जी किरण केतिरनि ई रंगनि जी थींदी आहे ऐं रोशनी जॾहिं कंहिं शइ सां टकराईंदी आहे या त उहा उन में जज़ब थी वेंदी आहे या उहा ॿाहिरि फैलिजंदी आहे। जेको रंग जज़ब थियण खां अलावा वापसि टकराइजी असांजी अखियुनि ताईं पहुचंदो आहे, उहो रंग असांखे नज़र ईंदो आहे ऐं असांखे उन शइ जो उहो रंग नज़र ईंदो आहे। मिसाल तौरु जॾहिं कंहिं गुलाब जे गुल ते रोशनी पवंदी आहे त उहो बाक़ी ॿिनि नीरे ऐं साए रंग खे जज़ब करे वठंदो आहे ऐं ॻाढ़े रंग खे वापसि रिफ्लेक्ट कंदो आहे, जेको असांजे अखियुनि में पहुची करे ॻाढ़ो अक्स तयारु कंदो आहे, जंहिं करे असांखे उहो ॻाढ़ो नज़र ईंदो आहे। इहा ॻाल्हि ॼाणण खां पोइ जेकॾहिं असां रोशनी जे जज़ब थियण ऐं फैलिजण खे कंट्रोल करे सघूं त पोइ असां बिल्कुलु पाण खे ग़ाइब करण वारी साइंस ते क़ाबू पाए वठंदासीं। आसान लफ़्ज़नि में असां शयूं ग़ाइब करे सघंदासीं। अचो त हिन ॻाल्हि जी वज़ाहत हिन तजुर्बे सां कयूं। हे ॿ लेबोरेटरी जा कंटेनर आहिनि जिन में हिक में ॿिए खे विझंदासीं। पोइ असां उन में नॉर्मल वेजिटेबल ऑयल मथां लाहींदासीं ऐं सभ खां पहिरियों असांखे नंढे कंटेनर खे भरे छॾिणो आहे बिल्कुलु, ऐं उन खां बाद वॾे वारे खे। ऐं पोइ जॾहिं तव्हां ॾिसंदो तव्हांजे अखियुनि ते एतबार न ईंदो, छो त नंढो कंटेनर बिल्कुलु ई ग़ाइब थी वेंदो अखियुनि जे आॾो। पर इहो कीअं मुमकिन थी सघे थो। रोशनीअ जी किरण आम हवा वारे माहौल में हिकु सिधी लकीर में सफ़र कंदी आहे, पर जेकॾहिं का शफ़ाफ़ शइ यानी पाणी तव्हां हुन जे अॻियां रखंदो त इहा ई रोशनीअ जी किरण बैंड या मुड़ी वेंदी आहे। इन करे ई असांखे इहा स्ट्रॉ उन में अंदरि विझंदे ई कुझु अहिड़ी तस्वीर नज़र ईंदी आहे जीअं ॼण हे स्ट्रॉ भॼी पियो आहे। लाइट केतिरो मिलंदो इहो डिपेंड कंदो आहे उन शइ जे रिफ्रैक्टिव इंडेक्स ते। तव्हां ॾिसंदो त हिन ॿिन्ही कंटेनरनि जो रिफ्रैक्टिव इंडेक्स बिल्कुलु साॻियो आहे ऐं तंहिं करे जेकॾहिं इन में वेजिटेबल ऑयल न हुजे त लाइट इन्हनि मां रोशनी उन मां रिफ्रैक्ट थी मुड़ी उतां निकिरंदी, पर जेकॾहिं असां उन में वेजिटेबल ऑयल ऐड कंदासीं त ॿिन्ही जो रिफ्रैक्टिव इंडेक्स साॻियो थी वेंदो, जंहिं करे इहा रोशनी बग़ैर मुड़े सिधी निकिरी वेंदी। पर जेकॾहिं असां वेजिटेबल ऑयल खे विझंदासीं ऐं ॿिन्ही जा रिफ्रैक्टिव इंडेक्स साॻिया थींदा, इहा रोशनी बग़ैर मुड़े सिधी ई निकिरी वेंदी ऐं हिन में मौजूदु अंदरि कंटेनर खे बिल्कुलु ग़ाइब करे छॾींदी। छा जे अगरि असां पंहिंजे जिस्म जे रिफ्रैक्टिव इंडेक्स खे अहिड़ो बणाए छॾियूं जो असांजे आस पास जे माहौल जहिड़ो लॻे बिल्कुलु, त छा असां ग़ाइब थी सघूं था वाक़ई। इहो बिल्कुलु मुमकिन आहे। लंडन जे कुझु साइंसदाननि इन ते कमु बि कयो आहे। एटमी लेवल ते जॾहिं बि कंहिं शइ ते रोशनी पवंदी आहे त उन शइ जा इलेक्ट्रॉन्स हरकत में अची वेंदा आहिनि ऐं तेज़ीअ सां घुमणु लॻंदा आहिनि ऐं कुझु वक़्त खां बाद उहो पंहिंजी उन साॻी पोज़ीशन में अची वेंदा आहिनि ऐं उहा बक़ाया तवानाई हो रोशनी जी शिकिल में ॿाहिरि कढंदा आहिनि, जेका असांजे अखियुनि ताईं पहुचंदी आहे। छा जे अगरि असां कंहिं शइ सां इन्हनि इलेक्ट्रॉन जी मूवमेंट खे ई बीहारे विझूं त छा इन खां पोइ बि रोशनी उन सां टकराए करे असांजी अखियुनि ताईं पहुची सघंदी? जी न, इहा वापसि टकराए न अची सघंदी। उहे शयूं रोशनी जे एटमनि सां मैच ई न कंदियूं। नतीजो इहो निकिरंदो त उहा शइ ग़ाइब थी वेंदी। इहा शइ इंग्लैंड जी हिकु स्टडी साबित करे ॾेखारियो लेज़र जी रोशनी। लेज़र रोशनीअ जी फ्रिक्वेंसीअ खे हिकु मटीरियल ते शूट करे, छो त हिकु एटम खे हिकु मख़सूस क़िस्म जी फ्रिक्वेंसी जी ज़रूरत हूंदी आहे गुम करण जे लाइ। इन करे टेस्ट थींदड़ मटीरियल खे बिल्कुलु हिकिड़े ई एटम जो ठाहियो वियो, जेको साइज़ में हिकु वारीअ जे कणे जेतिरो हुयो। इन खे पूरी तरह ग़ाइब करणु मुमकिन थी सघियो, पर हिकु इंसान खे ग़ाइब करण लाइ असांखे अहिड़ी लेज़र लाइट्स जी केतिरनि ई फ्रिक्वेंसीज़ जी ज़रूरत पवंदी, छो त जिस्म में मुख़्तलिफ़ क़िस्म जा एटम थींदा आहिनि
अॼुकल्ह जी साइंस लाइ अहिड़ी लेज़र ठाहिणु मुमकिन न आहे ऐं हूअं बि तव्हांखे हर वक़्तु इन ॻाल्हि जो ध्यानु रखिणो पवंदो त तव्हां उन रोशनीअ जे दाइरे जे अंदरि आहियो। आहे त इन में पाण बि कुझु न ॾिसी सघंदव। ॿाहिरां ईंदड़ रोशनी सिधी तव्हांजे अखि जे रेटिना खां पार निकिरी वेंदी। त इहो मॉडल बिल्कुलु ॾाढो अधूरो आहे। शायदि असांखे हैरी पॉटर वारी चादर जहिड़ी का शइ खपंदी आहे जंहिंखे पाए करे तव्हां केॾे बि वञी सघो था। इहो काफ़ी मुमकिन बि लॻे थो। जीअं त असांखे ख़बर आहे त पाणी रोशनीअ खे रिफ्लेक्ट कंदो आहे, जंहिं करे असांखे इहे स्ट्रॉ टुटल नज़र थी अचे। छा जे अगरि असां पाणी खे अहिड़े तरह सां इंजीनियर कयूं त उहो रोशनीअ खे उन जे ॿाहिरां रिफ्लेक्ट करे सघे त असां इन स्ट्रॉ खे बिल्कुलु ग़ाइबु बणाए सघूं था। छा इहो वाक़ई सच में मुमकिन आहे? पर कीअं? जी हा, इहो बिल्कुलु मुमकिन आहे। इन ई असूल ते ड्यूक यूनिवर्सिटीअ जे साइंसदाननि हिकु ख़ासि क़िस्म जो मटीरियल इस्तेमालु करे रहिया आहिनि जंहिंखे मेटा मटीरियल्स चयो वेंदो आहे। हिन जी ख़ासियत इहा आहे त हे रोशनीअ खे अहिड़े तरीक़े सां रिफ्लेक्ट कंदो आहे त रोशनी इन जे ॿाहिरां गोल पास थी वेंदी आहे। जीअं तव्हांखे हिन तस्वीर में नज़र ईंदो, हिन जे विच में मेटा मटीरियल जी हिकिड़ी कॉइल लॻल आहे। इन करे तव्हां ॾिसंदो त रोशनी इन जे विच खां न गुज़री सघंदी, बल्कि ॿाहिरां मुड़ी गुज़रंदी ऐं पोइ उन जे पोयां वञी वरी साॻी शिकिल में अची वेंदी, जंहिंसां इहा शइ तव्हांजे साम्हूं बिल्कुलु ग़ाइबु थी सघंदी। पर मसइलो इहो आहे त मेटा मटीरियल्स इहा कार्रवाई सिर्फ़ु माइक्रोवेव सां ई करे सघनि था, जेको रोशनीअ जो ई हिकु वेव लेंथ आहे। माइक्रोवेव्स जे रोशनीअ जे लहर तक़रीबन 3 इंच डिघी हूंदी आहे, पर आम रोशनीअ जो वेव लेंथ तक़रीबन 400 नैनोमीटर थींदो आहे। ऐं मेटा मटीरियल खे एतिरी नंढड़ी रोशनीअ खे मोड़ण या बैंड करण लाइ तमामु वॾी कॉम्प्लेक्स इंजीनियरिंग जी ज़रूरत आहे ऐं जंहिंखे ठाहिणु इंतिहाई मुश्किल आहे। पर साइंसदान इन कोशिश में आहिनि। इन ई टेक्नोलॉजीअ खे मद्देनज़र रखंदे साइंसदान ईंदड़ कुझु सालनि में अहिड़ो चादर ज़रूरु ठाहींदा जंहिंसां इंसानु ग़ाइबु थी सघे। जेकॾहिं तव्हां मेटा मटीरियल जी हिकिड़ी चादर वेढ़ियो जंहिंसां रोशनी तव्हांजे ॿाहिरां घुमी निकिरी वेंदी, तॾहिं इन में असां हिकदमि अञा अॻिते वधी सघूं था। इन मां हिकु लिबास ठाहे करे जेको असांजे जिस्म जो हिकु हिकु इंच कवर कंदो। पर इन में हिकु बुनियादी मसइलो अञा बि आहे। फिज़िक्स मुताबिक़ जेकॾहिं तव्हां बिल्कुलु ग़ाइबु आहियो त तव्हां पाण बि घणियूं शयूं न ॾिसी सघंदव, छो त रोशनी तव्हांजे रेटिना ताईं बि न पहुची सघंदी। त इन लाइ असां बीम स्प्लिटर लेंस इस्तेमालु करे सघंदासीं, जिते उहो इन ते पवंदड़ 4% लाइट खे तक़रीबन 90 डिग्री मोड़े विझंदो ऐं उनखे वधाए करे 96% ताईं आणींदो, जंहिंसां इन थ्योरीअ खे प्रैक्टिकली ॾिसी सघिजे थो। पर पोइ बि इन खे नोटिस करणु या इन खे ॾिसी सघणु कंहिं बि आम इंसान लाइ इंतिहाई मुश्किल हूंदो। त इन सां असां ग़ाइब बि थी सघंदासीं ऐं उन लिबास जे ॿाहिरां ॾिसी पिणु सघंदासीं। काफ़ी दिलचस्प साइंस आहे ऐं जीअं त मां चयो त साइंसदाननि जो चवणु आहे त इहो हिन ई जनरेशन में मुमकिन थी सघंदो। 10 साल पहिरीं इहा शइ मुमकिन थियण जो को सोचे बि न पिए सघियो ऐं अॼु असां वटि इन खे सम्झण लाइ साइंस आहे। हिकु वॾी ख़ुशख़बरी इहा आहे त साइंस वॾी तेज़ीअ सां तरक़ी करे रही आहे। ईंदड़ कुझु सालनि में इंसान खे अञा वधीक तरक़ी मिलंदी इन साइंस जे ज़रिए। हिन वीडियो खे ॾिसण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। उमेद त तव्हां कुझु नओं सिखियो हूंदो, कुझु नओं ॿुधो हूंदो। दोस्तो, अगरि तव्हांखे ही मुंहिंजो वीडियो पसंदि आयो आहे त प्लीज़ फेसबुक ते लाइक ज़रूरु कंदा ऐं वधि खां वधि शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि में। वॾी महिरबानी।